जी नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं पखो भरसा ॻोठ आला ॾिनो तुनियो में, जिते 9वीं क्लास जो शागिर्द औरताणे आवाज़ ते हरखजी अगवा थी वियो। उनखे 13 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर अॼु ॾींहं ताईं उहो बाज़ियाब न थी सघियो आहे। हिननि जे घर में कोराम मतल आहे। उन्हनि जे वालिदेन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो इन बाबति छा चवणु आहे। 30 लख रुपया कैश ऐं 2 तोला सोन ऐं साईं खे चवां 2 बोस्की वॻा, 2 राडो घड़ियूं, 2 होपो फोनियूं पोतियूं कंदे बि ठीकु, न कंदे त ॿुधाए उहो हा या न त असां जाथे चवंदे ताथे पहुतो कंदासीं, पर तुंहिंजे पुट खे मुंहं में गोलियूं हणी मारे तो वटि पहुतो कराईंदासीं। कंबर ज़िले में चयो, लाड़काणे ज़िले में चयो, काथे बि चयो। मां चयो बाबा खुदाया मां रहम कयो बाबा, मां मिसकीन आहियां, मां हिकिड़ो चिंचीअ ड्राइवर आहियां, मुंहिंजी काई बि औकात अहमियत न आहे। मूंखे न पैसनि ॾियण जी एतिरी अहमियत आहे जो मां ॿचिड़ो आज़ादु कराए सघां। मुंहिंजो नंढड़ो आहे, मुंहिंजो यको वञी फाटिया जो 13 ॾींहुं अथसि 14 ईअं वठी विया आहिनि। असां ग़रीब काॾूं आणियूं। पीउ इहो आहे बसि ईअं ॼणो महिमान अची विया, मां बीमार पई आहे। ख़ुदा वास्ते असांजी महिरबानी कनि, मदद कयो क़ुरान जे वास्ते। 13 ॾींहं गुज़री विया आहिनि त माना उहा थी वियो आहे सम्झी। हाणे उन्हनि खां बाद में माना 5-6 ॾींहं खां बाद में माना भूंगो घुरियुनि 50 लख सम्झी। हाणे इहो ई आहे त असांजी गुज़ारिश आहे, जेके बि ऑफिसर आहिनि उन्हनि सां गुज़ारिश आहे, महिरबानी करे असांजो छोकिरो वापसी खपे। हिन जे वालिदेन, हिन जे भाइरनि ऐं हिन जे ॿारनि जो इहो ई चवणु हुयो त असांजो जेको भाउ आहे, जेको पुटु आहे, इहो जेको असांजो जल्द खां जल्द असांखे बाज़ियाब कराए ॾिनो वञे, न त असां ॿी सूरत में सॼी सिंध में क़ुरान शरीफ़ जेको आहे सो खणी घुमाईंदासीं। कैमरामैन ज़ुल्फ़कार मुगेरी सां गॾु अब्दुल वहीद मेयो, अवामी आवाज़ TV न्यूज़ पखो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।